नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गॾाप में सिंध पुलिस जो कारनामो। गॾाप जे नूरखान ॻोठ में नमाज जुमा जे खुतबे दौरान नए कराची इंडस्ट्रियल एरिया थाणे ते सिविल ड्रेस पातल एहलकारन जामा मस्जिद हनीफा में दाख़िल थी चौथे सुफ़े में वेठल नौजवान खे गिरेबान खां पकड़े मस्जिद खां ॿाहिरि कढे खंभण जी कोशिश कई त नौजवान चयो त मूंखे छो पिया गिरफ़्तार करियो। एहलकारन गार गंद कंदे नौजवान खे चवनि पिया त तूं ताजू आहीं ऐं हू रड़ियूं करे चवंदो रहियो त मुंहिंजो नालो फैसल अबड़ो है, मूं वटि NIC भी मौजूद है। पर एहलकारन ज़बरदस्ती मोबाइल में वेहण लगा ऐं नौजवान पारां मना करण ते छिती फायरिंग करे नौजवान ते गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करण बाद ख़ौफ़ हरास पखड़ण जे लाइ लगातार फायरिंग कंदा रहिया जॾहिं त ज़ख़्मी नौजवान तड़पंदो रहियो ऐं उन बाद ज़ख़्मी नौजवान खे मोबाइल में विझी पाण सां गॾु खणी विया। वारसन पारां इंसाफ जी अपील कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।